وَإِن تَعُدُّوا نِعْمَةَ اللَّهِ لَا تُحْصُوهَا अल्लाह जा एहसान रब जा अणगणा एहसान रब जूं मेहरबानियूं रब करीम इंसान के एॾियूं नेमतूं अता फरमायूं जंहिंजो हिसाब नथो लॻाए सघिजे नेमतुनि खे शुमार नथो करे सघिजे नेमतुनि खे ॻणे नथो सघिजे काथे फरमाई अलम नजअल लहू ऐनैन व लिसानन व शफतैन व हदैनाहु नजदैन सभई चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह चवण सां सवाब की ज्यादा मिलंदो ये जुमलो भी रब के ॾाढो पसंद आ ज़ुबान ते चवण में सवलो आ पर जॾहिं अमलनि जी तोड़ थींदी इहो सुभान अल्लाह वारो जुमलो मीज़ान में ईंदो त वज़नी थी वेंदो शो त मूंखे आका जी हदीस याद आ अबू हुरैरा जी रिवाज सां बुखारी शरीफ जी आखिरी हदीस दी इमाम अल अंबिया मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा आमिना जे लाल महबूब दुल जलाल सैयदना अबू हुरैरा पंहिंजे शागिर्द खे सॾु करे फरमायो ओ अबू हुरैरा जी दिलवारा हिकड़ा अहिड़ा जुमला तो ॾिजांइ जेके रहमान खे ॾाढा पसंदि हूंदा ऐं ज़ुबान ते चवण में सवला हूंदा मीज़ान में ॾाढा वज़नी हूंदा उहे इहे ई जुमला थी सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम वही भी पे सुभान अल्लाह सुभान अल्लाह चवंदा मुश्किलात हल करे छॾींदो इहे ई त जुमला हज़रत यूनुस अलैहिस्सलाम मछीअ जे पेट में त ॾाढो मुश्किल में या मुसीबत में या टिन हूंदा आहिनि में 40 ॾींहं 40 रातियूं गुज़री वयूं मछीअ जे पेट में या फटींदो पियो आहे रड़ंदो पियो आहे घुरंदो पियो आहे रब खे सभु ख़बर आहे छो त हू अलीम बि आहे त समीर बि आहे त बसीर बि आहे त ख़बीर बि आहे त क़दीर बि आहे इहे जुमला सुभान वारा जनाब यूनुस अलैहिस्सलाम मछीअ जे पेट में पे पढ़िया पे तयार रब खे ॾाढा पसंदि लॻा चए तो रब इन मंदर के कुरान में जिक्र फरमायो आ चया ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनल ज़ालिमीन सुभान अल्लाह ये सुभान वाला जुमला यूनुस अलैहिस्सलाम मछीअ जे पेट में चया अल्लाह से कुरान में तोखे मुखे समझाया खातिर हिया फरमायो आ ललबिस फी बतनिही इला यौम यबअसून रब फरमाए दुनिया जे निज़ाम ये यूनुस नबी मुखे न सलेहा इन्हनि जुमलनि सां मूंखे न पुकारे हा त क़यामत जे सुबुह ताईं मछीअ जे पेट में रहायांगा वही चओ सुभान अल्लाह ओ जे सुभान अल्लाह जे जुमलनि ते ॻाल्हायां त सॼो घंटो पूरो थी वञे सुभान अल्लाह जी फज़ीलत न खुटी सघे रात खुटी सघे थी सुभान अल्लाह जी फज़ीलत नथी खुटी सघे सभई जो सुभान अल्लाह दुआ तव्हां खां कराइणो आहे समझो था न थोरो चुप करी वेठा हो ईअं लॻे कि मां कब्रिस्तान में थो आहियां क्या जेके बुज़ुर्ग वाइल करे जा करे सभिनी बाहूं ॿधी वेठा हो चुप ख़ामोश छो
जरूरत पवे तो सुभान अल्लाह चढ़ी वक्त अचे खत्म नबूवत जा नारा लगन केड़ा ना हां लगन छो त हिन प्रोग्राम के पूरी दुनिया थी से पई रिपोर्ट जाले ताले वणी थी पई अल्लाह के सब खबर आ पर रिपोर्ट लिखण जे लाए मलाइकन के मोकिलियो सुभान अल्लाह मलाइक पंजे ड्यूटी जाएगा पाबंद हन बड़ी कर कुशदा रब सही रात गुजरी वे तुजा बंदा तारीफ तुजी कन पया ये कोन चंदा रब सा थकदी पया भूख लगिया मलाइक चौका ही टिन किस्मन जा मलाइक हिन प्रोग्राम में शामिल आहिनि हिकड़ा उहे जेके एंट्री था कनि त कहिड़ा आया कहिड़ा अध में भॼी विया कहिड़ा तोड़ निभाइण वारा रिपोर्ट ज़रूर ॾींदी हिकड़ा उहे मलाइक महज़ क़ुरान ॿुधण जे लाइ नाज़िल थियल आहिनि भले सभु उथी वञो हिकु ॿ माण्हू वेठा हुजनि पर मलाइकनि सां मस्जिद भरियल आहे सुभान अल्लाह असांजो ईमान अकीदो आहे वो साहबी सगोरो रात जो कुरान पढ़े मलाइकन जो मेरे मथों नाज़िल थे कुरान बंद करे तो घोड़ो भी खामोश थे बाहर निकली दिसे तो नूरानी शक्ल में छटरिया मथे वने दी चढ़दी कुरान शुरू करे तो दुआ नहदी थी अचे पई सुबह थी होया आका जे खिदमत में की अर्ज करे सोना साई रात अजीब मंजर ॾिठो आहे तने फरमाए छाओ जैसे कुरान पे पढ़ियो वरी घोड़ो टहे कयो बंद पे कयो घोड़ो खामोश थी पियो वञे वरी बाहर निकरी ॾिठो त हिकिड़ी नूरानी शक्ल छटरिया मथे पई वञे अल्लाह जे हबीब फरमायो नबी जे सरदार फरमायो ओ मुंहिंजा सहाबी जॾहिं कुरान पे पढ़ी अल्लाह जा फरिश्ता तुंहिंजे कुरान खे ॿुधण पिया आया सुभान अल्लाह कुरान बंद न करे हा त सुबुह ताईं फरिश्ता ये एॾा नाज़िल थियन हा जथन जा जथा पे आया सॼा शहर वारा मलाइकन खे ॾिसन हा सुभान अल्लाह तवज्जो सुभान अल्लाह अर्ज़ पे कयूं भाग भला किस्मत चनिया जो रब रहमान मेहरबानी कया वजियूं नेमतूं रब करीम मोमिनन खे ॾिनियूं हिकु रसूलुल्लाह ॿियो कलामुल्लाह चओ सुभान अल्लाह हालांकि दुनिया जे अंदर नेमतूं त खोड़ कादे रब करीम नेमत जो जिक्र हिन अंदाज में फरमायो अफला यंजुरून इलल इबिल कैफ खुलिकत व इलस समाई कैफ रुफियत व इलल जिबाल कैफ नुसिबत व इलल अर्ज़ कैफ सुतिहत रब फरमाए ओ मुंहिंजा बंदा निहार नज़र कर आसमान दे ज़मीन दे जबलन दे पर जे मजबूत जानवर ते चढ़ी करे मंजिल तय करे उठदे तक मुंहिंजी कुदरत याद अची वेंदी आसमान जे निहारींदे बिना तंबे थूणीअ जे आसमान खे बिहारियो आहे आसमान में टेर फेर न आयो आहे आसमान के मरामत जी जरूरत न पई आहे आसमान ज़रूर कमज़ोर न थियो आहे बिना तंबे थूणीअ जे आसमान खे बिहारियो आहे रब फरमायो इंसान जबलन दे तकीने वरी ज़मीन ते गौर फिक्र करे या तुझे लाए विछाए छड़िया जी बड़ई थो की ज़मीन मां ओ फायदा हासिल करे तो इनकार ज़मीन को नथी करे अने ज़मीन के तीरे करे अन्न जा दाना सटे अचे पूरे के ज़मीन अमानत नथी खाए पई ज़मीन इनकार नथी करे पई ओ मुंहिंजा बंदा शुक्र कर ओ मुंहिंजा बाना या ज़मीन त इंसान गुनाहगार जे लाइ रब के अर्ज़ करे इलाहुल आलमीन इजाज़त दे त रब साईं इन तुझे बंदे गुनाहगार के इने खावा इने खणा रब जे कारून जे लाइ हुकुम कयो हुई रब करीम तो फरमाए
ज़मीन न यो गंदो बंदो पहुंचवा मुझे पाक नबी इमामुल अंबिया जो उम्मतिया रियायत कई तमाम झर कई तमाम झलनी तमाम मन मुड़ी पवे मोटी पवे गुनाह जी माफी करे तो सब गुनाह माफ करे सजा उलमा खां ॿुधो हूंदी क़ुरान में पढ़ियो हूंदी ॾिठो हूंदी ओ साबिक़ उम्मत जे गुनाह करण जे करे उन्हनि शक्तियूं मटिजी वयूं बादल ऐं भोला बणिजी विया जेके छंछर जे ॾियारे मच्छी मारनि पिया अल्लाह से कुरान में इन मंज़र के बयान कयो आहे कूनू किरदतन ख़ासिईन खुदा जो कसम सिर्फ पंहिंजे हालत ते निहारियूं था त सभु ऐब सभु गुनाह असां में वो भी एडी मेहरबानी कई तई शक्ल न मटी तई अगन नबियन जे उम्मतुन मां गुनाह थे त शक्ल मटजी वने सूअर बांदर भोला थी वने पाक नबी जे उम्मतुन जी गुनाह करण जे करे शक्ल नथी मटजी तवज्जो आहे ये महबूब जे दुआ जो नतीजो थी शो त मेरा जवारे सब्र में इमामुल अंबिया के पंहिंजे उम्मत जा गुनाह ॾेखारिया सही घबराए जिब्राइल हमेशा सही तुझे उम्मत जा गुनाह जिब्राइल साबिक़ उम्मतुन जा गुनाह करण जे करे रब्बु जी शक्ल मटे छॾी बांदर भोला बणाए छॾिया मुंहिंजी उम्मत जा एड़ा गुनाह मुंहिंजे उम्मत जो छा हाल थींदो अल्लाह से फरमायो ओ मुझा हबीब दिलन जा तबीब गणती न कर तुझो उम्मती इमारत जो गुनाहगार बंदो शक्ल को न मटीदो मास न्याय कंदो मास मेहरबानी कंदो मास मन मोटी पवे मुड़ी पवे वापस अची वने मेहरबानी कंदो मास ओ शक्ल न मटीदो मास तौबा कंदो वींदो गुनाह माफ करे छॾींदो मास एडी मेहरबानी पैगंबर के हुक्म आयो हबीब तू चओ वनी दुनिया वारन के मुझे बाणन के चओ वनी मुझे रहमत का नाम में न थियन केड़ा भी गुनाह कन माफी घुरदा सब गुनाह माफ करो मान पैगंबर के कुरान के जरिए हुक्म थो मिले कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफूरुर रहीम सुभान अल्लाह ए मुंहिंजा हबीब चओ मुंहिंजे बाणनि खे जेके पंहिंजे रसम ते जान ते ज़ुल्म ज़्यादती करे चुका आहिनि मुझे रहमत का नाम में नथन केड़ा भी गुनाह क्या थन सब मां खुदा माफ करो मां यग़फिरुज़्ज़ुनूब